अस्पताल में इलाज हेठि हो। मुमताज़ अली भुट्टो जो मढ़ अस्पताल का रिहाइशगाह आंदो पियो वञे। मुमताज़ अली भुट्टो जी धीउ आमिना भुट्टो टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे। आमिना भुट्टो जो चवणु आहे त मढ़ घर आणण बाद फ़ैसिलो कंदासीं त मढ़ जहाज़ ज़रिए मुंतक़िल कयूं या रोड ज़रिए लाड़काणो मुंतक़िल कयूं। सरदार मुमताज़ अली भुट्टो जी धीउ आमिना भुट्टो जो चवणु आहे त तदफ़ीन सुभाणे अबाणे इलाइक़े में कंदासीं। मुमताज़ अली भुट्टो 29 नवंबर 1934 में लाड़काणो भरिसां मीरपुर भुट्टो में जनम वरितो हो। मुमताज़ अली भुट्टो सिंध जो निगरान वॾो वज़ीर ऐं गवर्नर बि रहियो हो। मुमताज़ अली भुट्टो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो अज़ीज़ हो ऐं संदसि वेझो साथी बि रहियो हो। मुमताज़ अली भुट्टो 1967 खां 1988 ताईं पीपुल्स पार्टी सां लाॻापियलु रहियो। सरदार मुमताज़ अली भुट्टो जी धीअ आमिना भुट्टो टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उहा ॻाल्हि ॿोल अव्हांखे ॾेखारियूं था। बस थोड़े से दिन पहले से उनकी थोड़ी तबीयत नासाज थी और सुबह बस नॉर्मल नाश्ता किया, अखबार पढ़ा, बस थोड़ी सी दिक्कत हुई सांस लेने में, तो बस सिटी लाए और उसके थोड़ी बाद जी उनके गांव में रस्म सारी अदा की जाएंगी और अभी बस हम प्रोसेस कर रहे हैं कि कैसे लेके जाना है और जहाज़ के ज़रिए या एम्बुलेंस के ज़रिए अभी वो हम डिसाइड कर रहे हैं। इंशाल्लाह बस जैसे ही वो हो जाएगा तो कल सुबह हम फजर के टाइम पे निकलेंगे कराची से। कल 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 बताएंगे। ठीक है जी। जी नाज़रीन, सरदार मुमताज़ अली भुट्टो जी न्याणी आमिना भुट्टो टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई, जंहिंजो चवणो त तदफ़ीन जेका आहे उहा अबाणे ॻोठ में ई कई वेंदी, मीरपुर भुट्टो में। बाक़ी कुझु देरि खां पोइ या तस्दीक़ कई वेंदी या फ़ैसिलो कयो वेंदो त मढ़ जेको आहे उहो जहाज़ ज़रिए मुंतक़िल कयो वञे या रोड रस्ते मढ़ लाड़काणो मुंतक़िल कयो वञे। अफ़सोसनाक ख़बर अपडेट न्यूज़ तव्हांखे ॾियो पिया। सिंध जो अॻूणो गवर्नर ऐं बुज़ुर्ग सियासतदान सरदार मुमताज़ अली भुट्टो बीमारी सबबि कराची में लाॾाणो करे वियो। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। कराची मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर फ़कीर सलीम असां सां टेलीफोन लाइन ते आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त मुमताज़ अली भुट्टो जो मढ़ अस्पताल खां रिहाइशगाह आंदो पियो वञे। मुमताज़ अली भुट्टो जी धीउ आमिना भुट्टो जो चवणु हो त मढ़ घर आणण बाद फ़ैसिलो कंदासीं त मढ़ जहाज़ ज़रिए मुंतक़िल कयूं या रोड ज़रिए। तदफ़ीन सुभाणे अबाणे इलाइक़े में कंदासीं। मुमताज़ अली भुट्टो 29 नवंबर 1934 में लाड़काणो भरिसां मीरपुर भुट्टो में जनम वरितो हो। मुमताज़ अली भुट्टो सिंध जो निगरान वॾो वज़ीर ऐं गवर्नर बि रहियो हो। इन मामले ते वधीक अपडेट्स वठूं था। टाइम न्यूज़ कराची जो रिपोर्टर फ़कीर सलीम असां सां टेलीफोन लाइन ते आहे। फ़कीर सलीम, अपडेट छा आहिनि? अव्हांजी ॻाल्हि ॿोल थी सरदार मुमताज़ अली भुट्टो जी न्याणी सां आमिना भुट्टो सां, उन कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं? जी बिल्कुलु, नेशनल फ्रंट जो सरबराह मुमताज़ भुट्टो अॼु हिन दुनिया में नाहे रहियो, लाॾाणो करे रिहाइशगाह ते मौजूदु आहियूं ऐं कुझु देरि अॻु में असांजी उनजी जेका न्याणी आहे आमिना भुट्टो, उन सां ॻाल्हि ॿोल बि थी आहे। आमिना भुट्टो जो चवणु आहे त मुमताज़ भुट्टो हूअं त यकीनन इलाज हेठि हुया, पर अॼु सुबुह जो उन्हनि नाश्तो कयो। नाश्ते खां पोइ संदसि जीअं तबियत थोरी ख़राबु थी त उनखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं अस्पताल में उते कुझु देरि उहे इलाज हेठि रहिया। उन खां पोइ जेका आहे सो हू लाॾाणो करे विया। आमिना भुट्टो असांखे ॿुधायो आहे त सरदार मुमताज़ भुट्टो जो जेको मढ़ आहे उहो कुझु देरि में अस्पताल खां हिते घर आंदो वेंदो कराची या रिहाइशगाह ते। उनखां पोइ जेका फैमिली डिसाइड कंदी त उनजो जेको मढ़ आहे उहो मीरपुर भुट्टो ॾांहुं मुंतक़िल करण जे हवाले सां उनखे बाय एयर वठी वेंदा या वरी डिसाइड न थी सघियो आहे। मुमताज़ भुट्टो जो मढ़ हिन वक़्तु ताईं अस्पताल में मौजूदु आहे ऐं कुझु देरि में जेका आहे अस्पताल खां घर वेंदो। इतला ते उनजा जेके फैमिली अज़ीज़ आहिनि उन्हनि समेत पार्टी सां तालुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ जेके कारकुन ऐं अॻवान आहिनि उहे बि संदसि रिहाइशगाह ते पहुचणु शुरू थी विया आहिनि। उन्हनि जा जेके कराची में रहंदड़ मिट माइट आहिनि मुमताज़ भुट्टो जे लाॾाणे जी ख़बर खां पोइ मुख़्तलिफ़ जेके सियासी धुरियूं आहिनि उन्हनि बि ॾुख जो इज़हार कयो आहे ऐं उन्हनि पारां ताज़ीती बयानु अचण जो सिलसिलो जारी